बस मुखे रुगो करो हितां रहा थियण ॾे को सरदार हशमत खान ऐं सरदार गुलाम हुसैन सां पाण ई प्लान कंदासीं असां हिकिड़े खे बनाए छॾणो सिर्फ़ मूंखे हितां रहा थियण ॾे मूंखे। चाचा पहिरियां ॿुधा तूं करे छा आहे कहिड़े ॾोह में तो आहीं हेॾे? इहा ॻाल्हि न पुछ तूं मूंखां, मुंहिंजो अंदरि सड़ियो पियो आहे। ये ॻाल्हियूं घणियूं आहिनि, ॻुझ जूं ॻाल्हियूं आहिनि। बसि हिकिड़ो चकर मां रहिया था पोइ सभिनी खां मां प्लान कंदुमि सभिनी सां। चाचा ॾे त ख़बर करे छा आयो आहीं? कंहिंजो खून कयो अथई, कंहिंजी गाॾी फुरी अथई, न किथे धाड़ो आयो अथई, कंहिंजी ॿकरी काई अथई, न किथां 10 किलो अन आया त जंहिंमें तूं जेल में पियो आहीं। न करू न इहा ॻाल्हि न पुछ तूं मूंखां त छा करे आहीं, इहो पुछ त छा न कयो अथई तूं। चाचा इहो ई त पुछां थो त तो छा न कयो आहे या छा कयो आहे ॿुधा न तूं। बाबा इहो किसो वॾो आहे, इहे ॻाल्हियूं घणियूं आहिनि। तूं रुगो माण्हू उते कठे कर, मां निकिरां हितां हथियार असांखे ॾे त असां प्लान कंदासीं प्लान। मूंखे इहो ॿुधा त तो कयो छा आहे जंहिंजे लाइ तूं जेल में पियो आहे हिते? अरे मथो ई खाई वई, तोखे 10 चकर चयो त इहे ॻाल्हियूं न पुछ, रखां छा चंपो वरी तोखे। चाचा चंपो हणी चाहे डोरे में चक्कर, पर ॿुधा त तो कयो छा आहे? अरे तूं हिन जिद्द तां लही छो थो? हरू भरू मुंहिंजो दिमाग़ ख़राब छो थो करीं? मुंहिंजी तबियत अॻे ई ख़राब आहे, मां ब्लड प्रेशर जो मरीज़। चाचा ॿुधाईंदे त बंदोबस्त बोड़ो कंदमि न, गरो मसलो त हथियार त हल्को पोइ लठियूं खणी हलंदासीं। मसलो तमामु गरो आहे, तमामु गरो आहे। पोइ तुंहिंजे लाइ तोहफ़ा काहे चाया? अरे तोहफ़ा कीअं खणंदे, हिकिड़ी कलेक्शन ई खणी आ बस तूं। अरे न विड़ो मूंखे ख़बर आहे जलसे ते वियो उते बिरयानी सां विड़ी पियो, उतां पुलिस खणी आई अथसि। अरे भर मेरा बहस कयो पाण में। अरे निभागा छोरा तो त कची करे विधी मुंहिंजी बणा हेॾी ले लॻी पई मुंहिंजी जेल में, हिक ई खड़ अथई।